बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोफेसर डॉ.HakimA Kanasro अवां सां हिकिड़ो तारीख़ी सिलसिले में ॻाल्हि ॿोल थी रही आहे। मूं हिन खां अॻु में 2 व्लॉग जेके आहिनि उहे अपलोड कया आहिनि, जेके अवां जी नज़र में अची चुका हूंदा। खुले थी तारीख़ जी दरी भाङो टियों हाज़िर आहे। पहिरीं आउं कुझु तस्दीक़ कयां। मुंहिंजे ब्लॉग नंबर जेको 2 आहे, लास्ट ब्लॉग जेको आहे, उन में मूं इहो चयो त जेकी बर्तानिया में 2 यूनिवर्सिटियुनि जो मूं ॻाल्हि कई त उते यूनिवर्सिटीज़ जेके आहिनि से क़ाइमु थियूं हिते अंग्रेज़नि जे हिते अचण खां को 100-125 साल अॻु में। नाज़रीन, अंग्रेज़ हिते सब कॉन्टिनेंट में हुननि पेर पातो 1600 हिजरी में, ईस्वी में। 1600 ईस्वी सन में हुननि इंडिया में पेर पातो। पर मूं जॾहिं वधीक रिसर्च कई त ख़बर पई त यूनिवर्सिटीज़ त उते बर्तानिया में उन्हनि जा 2 शहर, हिकिड़ो ऑक्सफोर्ड शहर जे पोयां ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी मशहूरु आहे, दुनिया जी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी, ऐं ॿी यूनिवर्सिटी कैम्ब्रिज यूनिवर्सिटी। त हाणे इहे 2 हिकिड़े इलाइक़नि जा नाला आहिनि जिथे पहिरीं ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी क़ाइमु थी, जेका असल में 1096 में ईस्वी में क़ाइमु थी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी। ऐं उन खां 200 साल, तक़रीबन 200 साल पोइ यानी 1162 में तक़रीबन 200 सालनि खां थोरो घटि पीरियड आहे, बहरहाल 150 को पोणा 200 सालनि जो अरसो आहे, जंहिंमें वरी हिकिड़ी ॿी यूनिवर्सिटी क़ाइमु थी, कैम्ब्रिज यूनिवर्सिटी। हाणे यूनिवर्सिटी उते कीअं क़ाइमु थिए थी, कहिड़े मक़सद लाइ? शुरूआती ॾींहंनि में उते आर्ट, कल्चर ऐं जेकी अहिड़ा क़िस्म जा जेके डिसिप्लिन्स आहिनि, लैंग्वेज, एजुकेशन, अहिड़े क़िस्म जा डिसिप्लिन्स पहिरीं उते इंट्रोड्यूस थिया। पर बाद में उन्हनि साइंस जा मौज़ू बि जेके आहिनि से पढ़ाइण शुरू कया, ऐं पोइ उन्हनि उनखे एक्सटेंड करे स्कूलिंग सिस्टम ते बि खणी विया। हू ऑक्सफोर्ड जो सिलेबस स्कूलिंग में ऐं कैम्ब्रिज जो सिलेबस स्कूलनि में। त हाणे हीउ ॾिसो त 1996 खां वठी हुते हिकिड़े यूनिवर्सिटियुनि जो बुनियादु पइजी वियो बर्तानिया में। ऐं बर्तानिया बाद में यानी कि 16वीं सदी ईस्वी में ब्रिटिशर्स जेके आहिनि, बल्कि यूरोपियन कंट्रीज़ जा माण्हू, उहे पंहिंजे मुल्कनि मां निकिरी करे ऐं हू ॿियनि मुल्कनि खे, भर पासे वारनि मुल्कनि खे या सामूंडी इलाइक़नि खे एक्सप्लोर करण लाइ वॉवेज जेके चइबो आहे, जर्नी जेका आहे, सामूंडी जर्नी, उहे करणु हुननि शुरू कयूं। ऐं इन में स्पेन बि, इन में पोर्चुगेज़ बि, ऐं फ्रांस ऐं जर्मनी ऐं ब्रिटेन, यूनाइटेड किंगडम ऑफ ब्रिटेन यानी UK, ऐं इहे जेके मुल्क आहिनि, इन्हनि उन वक़्तु इहा उते उन मुल्कनि जी हलचल हुई ऐं माण्हुनि में हिकिड़ो इहो छो हुयो, इन जे पुठियां कहिड़ा मरक़ात हुया। नाज़रीन, उहे इहे आहिनि त हुते जेका तालीमी शऊर पैदा थियो, त उन तालीमी शऊर खां पोइ, पैदा थियण खां पोइ, उते जेको रोल हुयो चर्च जो, यानी चर्च तमामु पावरफुल हुई कंहिं ज़माने में। ऐं इहो चयो वेंदो हो उते, इहो स्टेट जे तरफ़ां इहो कानून हो त जेका बि लैंड आहे, कुदरती जेका लैंड आहे, दैट बिलोंग्स टू चर्च। ऐं यानी बेसिकली इहो कॉन्सेप्ट इहा आहे त दैट बिलोंग्स टू अल्लाह, गॉड। पर छो त चर्च जेका आहे सो अल्लाह जो घर आहे, उते जेके कमु कनि था माण्हू, उहे वरी उनजा नुमाइंदा आहिनि। तंहिं करे पहिरियों जेको कानूनी जेको हक़ हो, उहो चर्च खे ई हूंदो हो। ऐं चर्च वधि में वधि पावरफुल हूंदी हुई त हू ज़मीनी जेके मामला आहिनि, उन्हनि में चर्च जी मुदाफ़त तमामु घणी हुई। हाणे असीं इन ॻाल्हि खे हाणे रिलेट था कयूं त
हिन इहा जेको पीरियड आहे असल में बरतानी तरक़ी जो इहो हुनखे विकीपीडिया या इंसाइक्लोपीडिया या असांखे कहिड़े बि सोर्सिस खे असां जॾहिं एक्सप्लोर था कयूं ॾिसूं था अॼु जे ज़माने जे गैजेट्स में त असांखे नज़र अचे थो त हुनखे हू एज ऑफ डिस्कवरी था सॾनि पिया एज ऑफ डिस्कवरी यानी 15th सेंचुरी खां वठी वेंदे 18th सेंचुरी ताईं जेको पीरियड आहे इहो बरतानिया जा जेके आहिनि स्कॉलर्स आहिनि जेकी एजुकेटेड माण्हू आहिनि जेकी इंटेलेक्ट्स आहिनि उहे ऐं तारीख़ खे जंहिं नमूने सां उन्हनि सेड़ियो आहे सम्झो आहे त उहो उनखे मुख़्तलिफ़ फेज़िस में विराइनि था पिया ऐं मुख़्तलिफ़ फेज़िस में हीअं आहे त थुल्हे लेखे के 5 मुख़्तलिफ़ आहिनि स्टेजिस या पीरियड आहिनि जिन खे उन में विराइनि था। हाणे हिकिड़ो आहे जेको 1497 खां 1583 ताईं पीरियड आहे जंहिंखे ओरिजिन्स जो पीरियड चवनि था। ओरिजिन्स पीरियड में हुन जो रिवाइवल आहे हुननि पंहिंजे ताक़त खे एक्यूमुलेट कयो गॾु कयो ऐं उन खां पोइ हुननि हिकिड़ी प्लानिंग कई ऐं हिकिड़ी जीअं ॿिया यूरोपियन कंट्रीज़ बि कनि पिया उन वक़्त में तीअं ब्रिटिश जेके आहिनि बरतानिया जा माण्हू जेके आहिनि अंग्रेज़ जेके आहिनि असांजे ख़्याल में अंग्रेज़ उनखे चवंदा आहियूं जेको इंग्लिश स्पीकिंग आहे ऐं ब्रिटिश आहे असां हुनखे अंग्रेज़ वठंदा आहियूं। हालांकि असां चमड़ी जे ख़्याल खां बि अंग्रेज़ वठंदा आहियूं जेको अछे रंग जो आहे जंहिंजी चमड़ी गोरी आहे असां लाइ अंग्रेज़ आहे। हालांकि यूरोपियन या ॿिया मुल्क जेके नॉन इंग्लिश स्पीकिंग आहिनि उनजी चमड़ी बि गोरी थिए थी पर उन ज़माने में असां वटि हर अछो माण्हू या गोरी चमड़ी वारो माण्हू हिते उहो अंग्रेज़ सॾियो वेंदो। हालांकि उहो स्कॉटिश बि थी सघियो पिए उहो यानी पोर्चुगीज़ बि थी सघे पियो पोर्चुगीज़ खां आयल पोर्चुगाल। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं नाज़रीन त ब्रिटेन सां गॾोगॾु हिते हिंदुस्तान ते पोर्चुगीज़ बि हमला कया ऐं उन्हनि बि कुझु इलाइक़ा जेके आहिनि से कब्ज़े में करे वरिता हुआ। हाणे हिन ॻाल्हि खे बाद में डिस्कस कंदासीं। त हाणे सेकेंड जेको पॉइंट आहे उहो आहे द इंग्लिश ओवरसीज़ पोज़ीशन्स 1583 खां वठी वेंदे 1707 ताईं हिकिड़ो जेको पीरियड आहे 1583 खां वठी 1707 काफ़ी अरसो आहे। जेकर असां हिनखे 1600 खां 1700 वठूं त 100 साल त इहो थियो 7 साल ॿिया ऐं 13 साल ॿिया 13 ऐं 7 यानी 121 सालनि जो जेको पीरियड आहे उहो इहो पीरियड रहियो जंहिंखे हू सॾनि था इंग्लिश ओवरसीज़ पोज़ीशन्स यानी कि पंहिंजे मुल्क मां निकिरी ॿियनि मुल्कनि में वञी उते पोज़ीशन्स हासिलु कनि पोज़ेसिव यानी दे कैप्चर द पीपल माण्हुनि खे कैप्चर कनि उन्हनि जा जेके बिलोंग्स आहिनि उन्हनि खे खणी अचनि ऐं पंहिंजे मुल्क में खणी अचनि। हीअ असल में सॼो मसइलो हुयो पेट जो ऐं इक़्तिसादियात जो मसइलो हो यानी माण्हू उतां जा हाणे ताक़त उन्हनि खे जहाज़रानी ऐं उन में कयल जेका उन्हनि जी जेका रिसर्च आहे उहा हाई लेवल ते पहुची चुकी हुई। वॾा जहाज़ सिड़नि वारा जहाज़ ऐं जंगियूं विड़ी बरतानिया जा माण्हू हूअं त मशहूरु आहे बेसिकली बरतानिया जो जेको फ्री हिस्ट्रिकल जेकर फ्री हिस्ट्री में वेंदासीं त हुतां जा माण्हू असांखे नज़र अचनि था सिर्फ़ु मच्छी ते गुज़रान करण वारा पर बाद में हुननि ॿियूं शयूं सिखी वरितियूं। हाणे जेको पीरियड आहे 1583 खां 1707 ताईं उन में हुननि काफ़ी मुल्क इन्वेट करे वरिता जंहिंमें उत्तर अमेरिका सॼो ऐं ॾखिण अमेरिका ताईं उत्तर अमेरिका जो मतिलबु आहे त हिन वक़्तु जेको कैनेडा आहे उहो सॼो इलाइक़ो उन वक़्तु कंहिं अनमेन्ड इलाइक़ो सॾियो वेंदो जिते को माण्हू कोन हुयो कंहिंजो क्लेम कोन हो। अॻु में छो त थधो इलाइक़ो हुयो थधि जो तमामु घणी थींदी आहे कैनेडा में पर रिसोर्सिस ही त जेके ब्रिटिशर्स हुआ उहे त सिर्फ़ु रिसोर्सिस खे हासिलु करण लाइ ॾिता हुया रिसोर्सिस किथां हासिलु कजनि सो लिहाज़ा हुननि पैसिफिक समुंड सॼो लताड़े परते वञी अमेरिका खे बि ॻोल्हियो कोलंबस जेको आहे सो न अमेरिका खे वञी ॻोल्हे लधो ऐं पोइ हितां इलाही जेके आहिनि से माण्हू विया बरतानिया मां उते वञी हुननि कॉलोनी उनखे बणायो पंहिंजी यानी डायरेक्ट पोज़ीशन वञी हासिलु कयूं कॉलोनी बणायूं जंहिंमें अफ्रीका जा मुल्क आहिनि
अमेरिका जा मुल्क आहिनि, एशिया जा मुल्क आहिनि ऐं ऑस्ट्रेलिया सॼो जो सॼो। त हाणे इहे जेके आहिनि उन में हुननि जूं उन्हनि नेटिव मुल्कनि से माण्हुनि सां बि जंगियूं थियूं, त वरी हिननि जा रिवलरी बि हुया जेके अदर यूरोपियन कंट्रीज़ हुयूं, ॿियूं जेके यूरोपियन कंट्रीज़ हुयूं जेके पाण हिन कम लाइ ॿाहिरि निकितल हुयूं, उन्हनि सां बि हुनजी जंगियूं, जीअं पोर्चुगीज़ जी ऐं फ्रेंच जी ऐं अंग्रेज़नि जी एंग्लो फ्रेंच, एंग्लो पोर्चुगीज़ वार बैटल्स जेके आहिनि उहे समुंड में बि विढ़ंदा पिया, त कंहिं वञी सुखी ते कब्ज़े करण लाइ उहे उते वञी विढ़ंदा हुया। त हाणे इहो जेको पीरियड आहे वेड़ वारो उन्हनि जो, उहो आहे 1583 खां 1707 ताईं। हाणे इन पीरियड में हुननि हिंदुस्तान ते पेर खोड़े चुका हुआ, यानी 16वीं सदी जी शुरूआत में, 17वीं सदी जी शुरूआत यानी 1600 में हुननि औरंगज़ेब आलमगीर जे ज़माने में हुननि जेका मुग़ल डायनेस्टी हुई दिल्ली जी दरबार मां, हुननि इहा इजाज़त वरिती हुई त अची असां वापारु कयूं, हिंदुस्तान जे माण्हुनि सां वापारु कयूं ऐं ईस्ट इंडिया कंपनी उहो जेको आहे सो कमु शुरू कयो। नंबर 2 जेको आहे उहो आहे स्कॉटिश यानी स्कॉटलैंड जेका आहे। नाज़रीन तव्हांखे ख़बर हुजणु खपे त स्कॉटलैंड जा माण्हुनि जी जंग रही आहे बर्तानिया जी, बर्तानिया स्कॉट भरिसां आहिनि, हिक ॿिए जे बिल्कुलु लॻोलॻ आहिनि। हिन वक़्तु असांखे जेकॾहिं असां माण्हू कोई इंग्लैंड वेंदो त उते इंग्लैंड जो हिकिड़ो पार्ट स्कॉटलैंड बि आहे, जेको असल में उहो हिकिड़ो इंडिपेंडेंट इलाइक़ो रहियो आहे स्कॉटिश, ऐं हू जंगियूं कंदा आया आहिनि, वेड़ियूं कंदा आहिनि। तव्हांखे जेकॾहिं फिल्म ॾिसण जो शौक़ु आहे त तव्हां हिकिड़ी ब्रेव हार्ट फिल्म ॾिठी हूंदी, उन में इन सॼो पोर्ट्रेट थियलु आहे जेका बर्तानिया जे क्राउन जी जो ऐं उतां जे हिकिड़े हीरो जेको स्कॉटिश हुयो उनजो। चोथों जेको कमु आहे त उहो आहे त ब्रिटिशर्स जेको उन्हनि ओवरसीज़ एम्पायर क़ाइमु कया, ओवरसीज़ में यानी जिथे जिथे हुन ऑक्यूपेशन कयो उते हुननि एम्पायर क़ाइमु कयो, यानी एम्पायर क़ाइमु कयो, उते सल्तनतूं क़ाइमु करणु शुरू कयूं। यानी पहिरियों त कंपनियूं, पर जॾहिं कंपनियुनि इस्टेब्लिशमेंट कई, पर जॾहिं कंपनियुनि खां ॻाल्हि छॾी वई त हुननि क्राउन खां बर्तानिया जे पार्लियामेंट में खां इजाज़त वठी ऐं तव्हांजी फ़ौजूं बर्तानिया जूं फ़ौजूं वठी ऐं उन्हनि ते संसदो क्राउन जे अंडर में, किंग जे अंडर में, क्वीन जे अंडर में उनखे आणे छॾियऊं। त इहो जेको सिलसिलो आहे संसदो क्वीन जे अंडर में अचणु, यानी एम्पायर क़ाइमु करणु, ब्रिटिश एम्पायर क़ाइमु करणु, इहो 1707 खां वठी वेंदे 1783 ताईं इहो सिलसिलो रहे थो। त उन खां पोइ असांखे ॾिसूं था त राइज़ ऑफ सेकंड ब्रिटिश एम्पायर, यानी हिकिड़ो ॿियो पीरियड वरी 1783 खां वठी 1815 ताईं, यानी शायदि एम्पायर क़ाइमु थिए पई, वरी उहा खसिजी वञे पई, वरी ॿीहर उन खे अची, त इहे जेको जंगुनि जो ज़मानो आहे हुन में हू जंग विढ़नि था ऐं अचनि था। ऐं हिन खां पोइ हिकिड़ी पॉइंट एक्सप्लोरेशन ऑफ दी पैसिफिक समुंड जेको आहे हुनजी एक्सप्लोरेशन, उते जेके जेके जज़ीरा आहिनि, जेके नंढा मुल्क आहिनि, जेके जिथे जिथे उनखे उन्हनि पंहिंजे डायरेक्ट हुन में आंदो। त वार विथ नेपोलियन फ्रांस, यानी 1783 खां वठी 1815 जो जेको अरसो आहे, 1783 खां वठी 1815 ताईं जेको अरसो आहे, हिन में हू एम्पायर बि क़ाइमु कनि था मुख़्तलिफ़ मुल्कनि में, ऐं साॻे वक़्तु जेका यूरोप जे कंट्रीज़ जे विच में जेका जंग आहे, तव्हां हिकिड़ी मशहूरु जंग आहे नेपोलियन बोनापार्ट जी, उन सां जेका जंग आहे उहा बि कनि था, जेका वार आहे। उन खां पोइ हिकिड़ो अहिड़ो पीरियड आयो, तव्हांखे नाज़रीन हिकु ॻाल्हि ॿुधायां त असल में ही इन जो वॾो ट्रेड सामान त वञी हथु कंदा हुआ ॿियनि मुल्कनि में वञी, पर ॿिया मुल्क जिथे ही कब्ज़ो कनि पिया त उहे एतिरा उतां सिर्फ़ु रॉ मटीरियल अचे पियो उन्हनि खे, रॉ मटीरियल बि उहो जेको इंसानु पैदा कयो, जेको ग्रेन, फूड ग्रेन या अहिड़ियूं शयूं उहे, पर ऐं ॿियो को गोल्ड या ऑर्नामेंट या अहिड़ियूं शयूं, को आर्ट या पीसिस या समथिंग लाइक दैट, अहिड़े क़िस्म जी शयूं उहे उतां लुट फुर कनि पिया ऐं उतां खणनि पिया। पर जेका वॾे वॾी क़ीमती शइ हुई जेका उतां खणनि पिया, उहा हुई
ख़ुदि इंसान माण्हू उहे माण्हू जेके उते उन धरती ते मसलन अफ्रीका में उन्हनि खे ज़बरदस्त मैन पावर मिलियो पिए ऐं उन ज़माने में जेको वॾे वॾो वापारु हो जंहिंजूं वॾियूं मंडियूं लॻंदियूं हुयूं उहे हुयूं स्लेवरी। हा, स्लेवरी जो मतिलबु आहे ग़ुलामनि जी ख़रीदो फ़रोख्त थिए, ग़ुलामाना जेका हुई सिस्टम हुयो जंहिंमें माण्हू सिधो मंडी लॻंदी हुई ऐं वञी बाज़ार मां पंहिंजी पसंदि जो को कैदी थी आयल ऐं विकिरो थियण लाइ हाज़िर ग़ुलाम उतां वञी ख़रीद कंदा ऐं पोइ पंहिंजी ज़मीनुनि छो त इंग्लैंड जे जिथे जिथे ऑक्यूपेशन इंग्लैंड कई पए कॉलोनियूं ठाहियूं पई त उहा कॉलोनी में न रुॻो उन्हनि खे हथु पियो अचे, सामान पियो हथु अचे, रॉ मटीरियल पियो हथु अचे, पर ख़ुदि उते जॾहिं हिननि कॉलोनी क़ाइमु पई कई त उतां जा माण्हू खे हिननि नयुनि शयुनि खां इंट्रोड्यूस पियो करायो। हिते इंग्लैंड में कारखाना पे हयूं, उन में ग़ुलामनि खे पे उन में फोर्स लेबर जेको लेबर फोर्स हो उनखे फोर्सफुली लेबर जे यानी स्लेवरी जे अंडर में आणे ग़ुलामाना जेका सिस्टम हो उन में आणे ऐं हुननि खां कमु पियो वरितो वियो ऐं उन्हनि फैक्ट्रियुनि खे वधीक मैन पावर खपंदो हुयो ऐं हीअ वधीक मैन पावर सां गॾो गॾु प्रोडक्शन हुननि जी वधी त जेको महवर हुयो हुननि जे बर्तानिया जे रिच थियण जो जेको वॾो सबबु आहे त कीअं अमीर थी विया बर्तानिया वारा जेके मछेरा हुया कंहिं ज़माने में हुते त को रिसोर्सिस कोन हुया पर हू माण्हुनि खे उतां ॿियनि मुल्कनि मां उन्हनि खे ॿधी कुटे ऐं अची विकिरो कनि पिया अची ऐं उन्हनि विकिरो थियल माण्हुनि खे वरी ज़ंजीरूं ॿधी या कंहिं बि तरीक़े सां उन्हनि खे ग़ुलाम रखी उन्हनि खां पंहिंजनि वॾनि फार्म्स में वॾनि कारखाननि में जेके छो त अरिड़हीं सदी में हिकिड़ो इंडस्ट्रियलाइज़ेशन जो हिकिड़ो जी जेका शुरूआत वारी सदी आहे उहा त शुरूआत वारी सदी जेका सत्रहीं सदी आहे पर 17वीं सदी खां पोइ जॾहिं 17वीं सदी जे दौरान ई इंजण ईजाद थी चुकी हुई त मैन पावर खे रिप्लेस कयो पियो इंजन त उन खां गॾो गॾु वॾा जहाज़ ठहणु शुरू थिया सिर्फ़ु रुॻो सिड़नि ते हलण वारा न पर वॾी मशीनुनि ते हलण वारा जहाज़ बि पैदा थिया त यूरोप जी जेका तरक़ी आहे ऐं उन में जेका बर्तानिया जी तरक़ी आहे त उन में असीं ॾिसूं था त उन में स्लेवरी जो तमामु वॾो अमल दख़ल आहे। हाणे स्लेवरी जेका हुननि उते पैदा कई उन मुल्कनि मां रिसोर्सिस सां गॾु ह्यूमन रिसोर्सिस बि उनखे हथु आयो पिए ॿियनि रिसोर्सिस सां गॾो गॾु त हुननि उन्हनि में इंडिया त उन्हनि खे असीं ॾिसूं था तारीख़ जी किताबनि में त इंडिया खे हू गोल्डन स्पेरो यानी सोने की चिड़िया इंडिया उन्हनि खे सोने की चिड़िया वांगुरु थी मिली ऐं हुनखे बिग मार्केट यानी वॾो मार्केट बि मिलियो इंडिया जे शेप में। इहे नाज़रीन में को शक कोन्हे त हिते जेको मुग़लनि जो पीरियड आहे इहो बि हिकिड़े क़िस्म जो ग्लोरियस पीरियड आहे मुग़लनि जो शानदार सल्तनत हुई ऐं माण्हुनि में ख़ुशहाली हुई। हिते जे माण्हुनि जी हूअं त जेका इकोनॉमी जो बेस हो उहो एग्रीकल्चर ई हुयो ऐं जंहिंमें न रुॻो फूड प्रोडक्ट्स फूड ग्रेन्स पर हुन खां गॾो गॾु कैश क्रॉप्स बि जीअं कपह या अहिड़ियूं शयूं सिणी जंहिंमें बारबरदारी लाइ तव्हांखे ख़बर आहे त बंगाल जो इलाइक़ो उते पाणी जूं सभु नदियूं तक़रीबन ब्रह्मपुत्रा नदी या जेका ॿियूं नदियूं आहिनि उहे सभु उते वञी छोड़ कनि थियूं बे ऑफ बंगाल में त जिथे पाणी जी घणाई हूंदी आहे उते हिकिड़ो ॿूटो आहे सिणी जेके चऊं था असां ऐं सिणी जो धाॻो कढी ऐं उन मां सूतली ठाहे ऐं उन मां बारबरदारी लाइ कमु ईंदड़ जेका अॼु बि असांजे अनाज लाइ या ॿियनि कमनि लाइ तमामु वॾो उनजो रोल आहे सिणी जो। ऐं जॾहिं असांखे ख़बर आहे त जॾहिं बंगाल पाकिस्तान जो हिसो त बि उनजो पाकिस्तान जो जेको ज़राए मुबादला जेको आहे उहो बैलेंस ऑफ पेमेंट लाइ जेको वधि में वधि कमाई हूंदी उहा सिणी जी कमाई हूंदी ओवर पाकिस्तान उन वक़्तु सिणी जो तमामु वॾो एक्सपोर्टर हुयो
ऐं पाकिस्तान उन मां कमाईंदो हो। त हाणे सिणी यानी कैश क्रॉप आहे ऐं प्लस ॿिया अहिड़ा कैश क्रॉप्स जेके आहिनि, पर हुन सां गॾु अंग्रेज़नि पंहिंजूं शयूं बि हिते आंदियूं जेके हुननि अची हिते विकिरो कयूं, जेके जंहिंजो पहिरीं हिते को नालो निशान कोन हो। यानी जेको ट्रेड अंग्रेज़नि कयो सिलवरी खां अलावा हुननि शुगर केन आंदी, जेको चवनि था त इहो शुगर केन जो बुनियादी जेको वतन आहे, जेको मुल्क आहे, उहो आहे ब्राज़ील जो इलाइक़ो, यानी कि ॾखिण अमेरिका। ऐं उतां इहा शुगर केन जेका आहे, जेका ॾखिण अमेरिका ते त कब्ज़ो स्पेनिश माण्हुनि जो हुयो, स्पेन जो, त उतां स्पेन जा माण्हू उन शुगर केन खे उतां खणी आया यूरोप में, यूरोप मां वरी अंग्रेज़ खणी आया शुगर केन खे हिते। ऐं हिते शुगर केन जी जेका हुननि पोखाई शुरू कई, उन शुगर केन जी पोखाई खां पोइ हितां वरी उहो शुगर केन हितां वरी खणी पियो विया या हुनखे कन्वर्ट करे शुगर में ऐं शुगर पिया थो। त हिते सिल्क जो तमामु घणी प्रोडक्शन थींदी आहे, ख़ासि तौर ते उत्तर हिंदुस्तान जे मुल्कनि में। जेको उन वक़्तु मुल्क हिंदुस्तान, उते जेको उतरियल इलाइक़ा आहिनि, तिब्बत या जेको आसाम या इहे जेके हुननि जा उतरियल इलाइक़ा आहिनि, चाइना सां लॻण वारा इलाइक़ा जेके आहिनि, उते सिल्क जो तमामु घणो प्रोडक्शन थींदी आहे। उहो सिल्क जो प्रोडक्शन जेका आहे, हितां सिल्क जा प्रोडक्ट्स ठहनि पिया, कपिड़ो ठहे पियो ऐं ॿियूं शयूं ठहनि पियूं जेके हितां अंग्रेज़ जेके आहिनि हितां खणी पिया विया, पंहिंजियूं शयूं हिते विकिरो कयूं। चांहि, अंग्रेज़नि चांहि आंदी हिते, हिन खां पहिरीं हितां जे माण्हुनि जो चांहि सां कॾहिं वास्तो कोन पियो। ऐं अंग्रेज़नि चवंदा त तंबाकू यानी तंबाक, त चांहि ऐं तंबाक उहो वरी अंग्रेज़नि हिते इंट्रोड्यूस करायो, हिते पोखियूं रायूं करायूं माण्हुनि खां, हितां खणी पिया विया। सिगरेट तयारु करे माण्हुनि खे हिरायूं, सिगरेट पीअण ते घणियूं मतिलबु त जेके बुरायूं आहिनि मुआशरती, उहे असल में त हुन में हुननि जो कमाई जो सिलसिलो हो। सो अंग्रेज़नि हिते डेवलपमेंट जा कम बि अंग्रेज़नि काफ़ी कराया। जीअं माण्हुनि जी हिकिड़ी तनक़ीद आहे त हुननि पंहिंजे हितां जे रिसोर्स खे खणी वञण लाइ रेलवे जी लाइन विछाई, पर रेलवे हिन वक़्तु बि असां ॾिसूं था, असीं ॾिसूं था त हिन वक़्तु बि हुनजो जेको रोल आहे रेलवे जो, उहो इंतिहाई अहम आहे। उहा पाकिस्तानी मैशियत हुजे या हिंदुस्तान जी हुजे, ॿिन्ही मुल्कनि में रेलवे जो निज़ाम जेको अॼु बि मज़बूत आहे निज़ाम ऐं हले पियो। त तमामु वॾियूं जेके वॾा दरिया हुननि ते पुलियूं ठाहिणु, इहो बि क्रेडिट अंग्रेज़नि ॾे वञे थो। रस्ता रोड ठाहिणु, पुलियूं ठाहिणु ऐं रेलवे जो सिस्टम ठाहिणु ऐं पोस्ट जो सिस्टम, पोस्ट ऑफिस जो सिस्टम हिते इंट्रोड्यूस कराइणु ऐं प्रेस जेका 17वीं सदी ईस्वी में जो मशीन जेका प्रेस जेका ईजाद थी चुकी हुई जर्मनी में, त उतां यूरोप में। ऐं पोइ लाइब्रेरीज़ जो जेको एक्सपेंशन ऑफ लाइब्रेरीज़ में बुक्स जी जेका प्रोडक्शन आहे, उहा तमामु वॾी पैमाने ते थियणु लॻी ऐं तमामु इल्म जो जेको वाधारो आहे हिते जेको मूं पंहिंजे ॿिए नंबर ब्लॉग में ॿुधाया त हिते अंग्रेज़नि टे जेके आहिनि इंतिज़ामी यूनिट्स जेके आहिनि ठाहिया। सॼे हिंदुस्तान खे हुननि टिनि बुनियादी तौर ते इंतिज़ामी यूनिटनि में विरायो। जीअं हाणे बम्बई रेज़िडेंसी जी मूं ॻाल्हि कई त तक़रीबन उन ज़माने में 26 उन जा डिस्ट्रिक्ट्स हुया, जंहिंमें सिंध बि जेको उन वक़्तु हिन खां अॻु में सिंध हिकिड़ो मुल्क हो, पर अंग्रेज़नि हुनखे ऑक्यूपाए करे, स्टेट हुई उहो, अंग्रेज़नि हुनखे ऑक्यूपाए करे ऐं हुनखे बम्बई रेज़िडेंसी जो हिसो बणायो। ऐं मूं अव्हांखे अॻु में ॿुधायो त बम्बई रेज़िडेंसी ऐं उन खां पोइ बम्बई सां गॾोगॾु मद्रास प्रेज़िडेंसी ऐं उन खां पोइ तमामु वॾी प्रेज़िडेंसी जंहिंजी एरिया तमामु वॾी आहे, उहा आहे बंगाल प्रेज़िडेंसी। त बंगाल प्रेज़िडेंसी असल में सभु उहे इलाइक़ा हिंदुस्तान जा जेके हुनजे ओभर में हुया, जेके हुनजे उत्तर में हुया, ऐं उत्तर में उहे सभु दिल्ली खां थींदा वेंदे रावलपिंडी ताईं इहो इलाइक़ो जेको आहे, जेको असल में हुननि रणजीत सिंह सां लड़ाई करे ऐं हुननि लाहौर, तख़्त लाहौर जेको रणजीत सिंह जो हुयो,
ऐं रंजीत सिंह जेको आहे उहो अलॻि हिकिड़ो चैप्टर आहे जंहिं ते हिकिड़ो अलॻि विलाग करण जी ज़रूरत आहे जेको आउं कंदुसि यकीनन। ऐं त हुन कंहिंखे डिफीट ॾिनी रंजीत सिंह ऐं हुनजो जेको 50 साल उन डेंसिटी जो सिख डेंसिटी जेका सिख एम्पायर आहे जंहिंजो परियां कश्मीर बि हुन सां उनजे ई कब्ज़े में रहियो, वींदे पिशावर ताईं हुनजो कब्ज़ो हुयो, हेॾां हेठि राजनपुर ताईं ऐं मुल्तान ऐं इहे इलाइक़ा जेके आहिनि उहे बि उन्हनि खे उन में हुया, हेॾां सिंध सां उन्हनि जो जेको आहे सो हुयो। त सिंध सां उन वक़्तु टालपुर हुया सिंध में, त रंजीत सिंह ऐं टालपुरनि जी पाण में डिस्क्रिमिनेशन्स थींदियूं रहंदियूं हुयूं। पर हाणे सुवालु इहो आहे त सिंध में जेको हिसो सिंध जो जेको हिसो मिलियो पिए लॻो पिए त उते सिंध में जेका रियासत हुई रियासत खैरपुर रियासत उन जो हिसो तक़रीबन लॻो पिए हुन रंजीत सिंह जे सां, या वरी कुझु चांडकार जो हिसो लॻो पिए हुन सां। त हाणे इहो हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे जेके डिस्कस कबो। त हाणे जेको बुनियादी तौर ते मुंहिंजो जेको आहे तारीख़ जी दरी खुले थी, तारीख़ जी दरी उन में जंहिं ॻाल्हि खे जंहिं थीसिस खे मूं खयो आहे उहा इहा आहे त 3 इंतिज़ामी यूनिट हुजण जे करे जेका डेवलपमेंट थी, जेका इंफ्रास्ट्रक्चर जी डेवलपमेंट, जेका एजुकेशन जी डेवलपमेंट जेका करण जी जेका प्लानिंग जेका थी उहा यकीनन डिफरेंट थी, उनजा टाइमिंग्स डिफरेंट हुया ऐं उहा मुख़्तलिफ़ टाइमिंग ते टाइमिंग्स उनजे मुख़्तलिफ़ हुजण जे करे उनजा इम्पैक्ट जेके आहिनि या कॉन्सिक्वेंसिस जेके आहिनि उते जे माण्हुनि ते उहे बि अलॻि अलॻि तरीक़े सां पिया। त मूं अॻु में बि हिकिड़ो चयो त हिंट ॾिनी पंहिंजे हिकिड़े हिन में व्लॉग में, जंहिं ते आउं कंदुसि, यकीनन उहो आउं कंदुसि इनशा ताला अॻिते हली, जंहिंखे मूंखे हाईलाइट करिणो आहे त 3 मुख़्तलिफ़ इंतिज़ामी यूनिटनि हुजण जे करे असांजे समाजी ज़िंदगीअ ते, यानी हिन वक़्तु जेको पाकिस्तान आहे हितां जे पाकिस्तान जे समाजी ज़िंदगीअ ते उन्हनि, छो त पाकिस्तान हिन वक़्तु मौजूदु जेको पाकिस्तान आहे उन में असां ॾिसूं था त उते 2 सिस्टमनि जी इन्फ्लुएंस रही। यानी हिकु बम्बई रेजिडेंसी जे मां जेको सिंध जेका बाद में 1936 में सिंध एज़ अ सूबो धार थियो, पर 1936 ताईं रही। ऐं साॻिए वक़्तु पंजाब में त 1848 ताईं हुन सिखनि जी रही, उन खां पोइ सिख जी हुकूमत ख़तमु थी वई ऐं पोइ उहे बंगाल जो हिसो बणिजी विया, बंगाल रेजिडेंसी हिसो बणिजी विया। त हाणे बंगाल रेजिडेंसी जो हिसो ईअं आहे, थोरे ॿिनि लफ़्ज़नि में आउं बयानु कयां त बंगाल रेजिडेंसी ॼण त वायसराय जो सेकेंड घर हो। असल में कॾहिं वायसराय जेको आहे उहो उनखे असल में प्रेसिडेंसी टाउन जे नाले सां पहिरीं जेका डेवलपमेंट थी हिंदुस्तान में, त टाउन्स जेके ठाहिणु शुरू कया अंग्रेज़नि, त उनखे जंहिंखे मर्कज़ बणाइनि पिया उनखे प्रेसिडेंसी टाउन पिया कोठनि। ऐं पोइ जॾहिं उहो मर्कज़ वधीक मज़बूत ऐं ताक़तवर थिए पियो त हुनजी एक्सपेंशन कनि पिया ऐं उन सां गॾु ॿिया भर पासे जा इलाइक़ा मिलाए ऐं हिकिड़ो इंतिज़ामी यूनिट ठाहिनि पिया ऐं पोइ उन प्रेसिडेंसी खे वधाए जेका बि एनेक्सेशन थिए पई उहा उन प्रेसिडेंसी सां मिले था पिया। त हाणे जेकॾहिं कलकत्तो जेको बुनियादी तौर ते कलकत्तो जेको आहे उहो वायसराय जो घर बि रहियो आहे हिंदुस्तान में। वायसराय जो घर कुझु टाइम लाइ कॾहिं कलकत्तो ऐं कॾहिं दिल्ली। त ईअं सम्झो त हू हिकिड़े हिंदुस्तान जो सॼे जो अंग्रेज़ी ज़माने में ब्रिटिश राज में ब्रिटिश इंडिया में माना सेकेंड कैपिटल रहियो आहे बंगाल जो कलकत्तो। त हाणे कलकत्ते में जेको डिसीशन थियनि पिया उहे दिल्ली जा ई डिसीशन हुया, या दिल्ली जा डिसीशन जेके उहे कलकत्ते जा, उनजो नतीजो उहो यकीनन उहो ॿियो हुयो। ऐं बम्बई रेजिडेंसी हालांकि ओवरऑल मथां त वायसराय ई हुयो हिंदुस्तान में, पर तंहिं हूंदे बि इंतिज़ामी यूनिट जो अलॻि हुजणु यकीनन उन में असां ॾिसूं था त उते माण्हुनि जी जेको आहे साइकोलॉजिकल जेका डेवलपमेंट आहे, माण्हुनि जी एजुकेशनल डेवलपमेंट आहे, माण्हुनि जी जेका शौरी डेवलपमेंट आहे, उहा यकीनन डिफरेंट उन में डिफरेंस नज़र ईंदो। हाणे इहो डिफरेंस कीअं आहे, किथे आहे, उनखे वधीक डिस्कस कंदासीं। मुंहिंजे हिन चैनल खे अवां
सब्सक्राइब बि कंदा ऐं शेयर बि कंदा ऐं लाइक बि कंदा।